मौसमियाती तब्दीलियुनि सबब पाकिस्तान के 30 अरब डॉलर्स जो नुक़सान थियो। ॿोॾ मुल्क जो बुनियादी ढांचो ई तब्दील करे छॾियो। पाकिस्तान खुराक, तेल ऐं मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ फौरी इमदाद जी ज़रूरत आहे। मुआशी बहराननि मां निकिरण लाइ दुनिया खे गॾियल क़दम खणणु घुर्जनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो न्यूयॉर्क में गॾियल क़ौमनि जी जनरल असम्बली खे ख़िताब। निगरान वज़ीर आज़म चयो त वालारेल कश्मीर ॾखण एशिया जे अमन जी कुंजी आहे। भारत वालारेल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं कंदे कश्मीरियुनि जी नस्लकुशी करे रही आहे। भारतीय रियासती दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ दुनिया खे किरदार अदा करणो पवंदो। सिंध एपेक्स कमेटी कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ फौज ऐं रेंजर्स जी मदद सां ऑपरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि इजलास में अहम फ़ैसिला। निगरान वॾे वज़ीर सवाल कयो त कुझु धाड़ेल असांजे फोर्सिस जे कब्ज़े में छो नथा अचनि। धाड़ेलनि खे हर सूरत में जहन्नुम भेड़ो कयो। अफ़सोस आहे त धाड़ेलनि जे करे घोटकी ऐं कश्मीर जे पुल जो कमु बि रुकियल आहे। वॾे वज़ीर पारां रेंजर्स ऐं पुलिस खे घोटकी ऐं कश्मीर पुल जो कम जल्द शुरू करण जी हिदायत। कोर कमांडर कराची इजलास खे ब्रीफिंग ॾींदे चयो त पाक फौज रेंजर्स ऐं पुलिस सां गॾिजी धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कंदी। दरिया जे बंद ते 400 पुलिस चौकियूं ठाहियूं पयूं वञनि। हेल ताईं 210 चौकियूं ठही चुकियूं आहिनि, जिथे 3200 एहलकारनि खे मुक़रर कयो वेंदो। हथियारनि जी स्मगलिंग रोकण लाइ बि क्रैकडाउन शुरू कयो आहे। सिंध में हलंदड़ साल 9 महीननि दौरान अगवा जा 220 वाक़िया थियण जो इंकशाफ। लाड़काणे डिवीज़न में भुंगल ऐं अगवा जे वारदातुनि जा 128, सखर डिवीज़न में 46, हैदराबाद डिवीज़न में 3 ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में अगवा जो 1 वाक़ियो रिपोर्ट थियो। आईजी सिंध रिफत मुख्तार सिंध एपेक्स कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 60 धाड़ेलनि जी लिस्ट ठाही आहे, जिन खे ऑपरेशन करे निशानो बणायो वेंदो। कराची जे 42 ऐं हैदराबाद जे 3 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। लाड़काणे जा 121 ऐं सखर जा 46 मुग़वी बि बाज़ियाब थिया आहिनि। मायूस कंदड़ सूरत हाल आहे। सख़्त हिननि जी कारकर्दगी में पुलिस निगरान जेकी सिंध हुकूमत आहे उन मां सख़्त असां मायूस आहियूं। इंतहाई गणती वारी सूरत हाल आहे। हथ टोकियो जहिड़ो ॻिचीअ में विझी साज़िश घड़े हुनखे क़तल कयो। हिकिड़ो ॾोह उहो थियो। हाणे हुन खां पोइ संगीन ॾोह इहो पियो थिए त असां ट्रस्ट कयो। होम मिनिस्टर जो हुन ख़ातिरी खे 27 ॾींहं थी विया आहिनि। होम मिनिस्टर बि हिते आयो, आईजी बि आयो, जवाबदार त गिरफ़्तार न पिया थियनि। निगरान ऐं होम मिनिस्टर वाइदो कयो 15 ॾींहनि जो त 15 ॾींहनि कातिल गिरफ़्तार थींदा, पर 27 ॾींहं गुज़री विया आहिनि, उहे कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया। सखर पुलिस आहे जेको कत्ल में मुलविस जेके मुख्य जवाबदार आहिनि गिरफ़्तार नथी करे। सरकार नोटिस नथी वठे। पूरी सिलसिला पिया एहतियात आहे। तव्हां ॾिठो त कराची खां कश्मीर ताईं माण्हू एहतियात पिया कनि। इस्लामाबाद में एहतियात थियो। हिकिड़ी शइ ॾाढी ऑब्वियस पई आहे, इलाइक़े जे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे। ना ई ख़बर त मुंहिंजे ख़्याल में जेका पुलिस इन्वेस्टिगेट थी करे उन्हनि खे ना ई ख़बर त छा थियो। KTN न्यूज़ ऐं काविश जे बहादुर रिपोर्टर शहीद जान मोहम्मद बहर जो अबाणे शहर चक में चालीहो। कातलान ऐं संदनि सरपरस्तनि जी गिरफ़्तारी ताईं जदोजहद जारी रखण जो ऐलान। शहीद जे रूह खे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी। KTN 7 जे साथियुनि वहीद राजपर
सिंध सहाफ़ी इतिहाद जे अॻवान नेमत खोड़ो, PFU जे अॻवान ख़ालिद खोखर, लाला असद पठान, लाला रहमान समूह, अॻूणे MPA शहरियार महर, सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सदर कासी जुल्फकार, साहिल जोगी समेत समूरी सिंध मां कलम धणनि, सिविल सोसाइटी, सियासी समाजी अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि जी शिरकत। अॻवाननि चयो त कचे में पाणी लहण बावजूद कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। कातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं जदोजहद जारी रहंदी। चक में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ 40 जे मौक़े ते ताज़ियती मेड़ाको। कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ठहराउ मंज़ूर। ठहराउ में चयो वियो आहे त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल ज़ाहिर करे गिरफ़्तार कया वञनि। संदसि वारसनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे रेंजर्स पिकेट क़ाइमु कई वञे। अॻूणो SSP संगार मलिक ऐं को ॿियो ऑफिसर मुलविस आहे त खेनि केस जी जाच में नामज़द कयो वञे। कातिलनि खे पुलिस सहूलियतूं फ़राहम करे वई ऐं उन्हनि खे सामान फ़राहम कंदड़ SHO अब्दुल गनी पहियार खे केस में शामिल कयो वञे। सिहत खाते पारां जोड़ियल जांच कमेटी जी रिपोर्ट जी रोशनी में गफ़लत कंदड़ डॉक्टर्स ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। अञा ताईं मुख्य कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इलाही अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे त रियासत या पुलिस या हुकूमतूं उन्हनि जा एतिरा वसीला आहिनि जो हू चाहिनि त कातिल खे पाताल मां ॻोल्हे कढी सघनि था। वाज़े तौर ते हुकूमती नाअहली जो सबूत आहे, सिंध पुलिस जी नाअहली जो सबूत आहे। उनजे बावजूद बि असां 10 ॾींहंनि जो टाइम था ॾियूं। 10 ॾींहंनि जे अंदरि अगरचे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि त पोइ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्लेटफॉर्म ते पूरे पाकिस्तान में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। शहीद जान मोहम्मद वारी जेकॾहिं तव्हां वीडियो ॾिसंदो जेका उनखे जेका CCTV फुटेज आहे त उन जेको कातिल आहे तव्हांखे वॾो हिकिड़ो ट्रेन माण्हू नज़र ईंदो। त असीं सम्झूं था त इन जे पोयां वॾियूं शयूं आहिनि ऐं वॾा हथ मुलविस आहिनि। हुकूमत खे पंहिंजी नाअहली खे ख़तमु करे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करणु घुरिजे। सखर प्रेस क्लब में फिर शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे 40 जी तकरीब। शहीद खे भरपूर भेटा पेश कई वई। शहीद जान मोहम्मद महर जे साले सवाब लाइ क़ुरान ख़ानी ऐं ताज़ियती मेड़ाको। PFU जे अॻवान ख़ालिद खोखर, लाला असद पठान, लाला रहमान समूह ऐं ॿियनि चयो त शहीद जान मोहम्मद महर मज़लूम तबिके जो सघारो आवाज़ हो। संदसि खून रायगा न वेंदो। कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं सुकून सां न वहिबो। शहीद जे खून सां इंसाफ़ न थियो त लॉन्ग मार्च जो ऐलान कयो वेंदो। अॼु जान मोहम्मद जो 40 हो। कातिल कचे में वेठा आहिनि पर हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार न थियो। जॾहिं खां इहो वाक़ियो थियो आहे उन वक़्त खां वठी मां सिंध जे वॾे वज़ीर सां राब्ते में आहियां ऐं अॼु बि मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी। असां पूरी कोशिशि कंदासीं त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत मिली करे न सिर्फ़ु उन जे कातिलनि खे सज़ा ॾियारजनि बल्कि उन जा जेके मिट माइट आहिनि उन्हनि खे इंसाफ़ बि मिले ऐं उन्हनि जी कुझु मदद बि थिए। कचे जा धाड़ेल अॼोको मामिलो त न आहे, इन खे त कई ॾहाका थिया आहिनि त इहो त हिकिड़ो ड्रिघो हिकिड़ो बहस आहे। एतिरी मूंखे उमेद आहे, एतिरो यकीन आहे जीअं मूंखे इहो यकीन आहे त मां तव्हां सां थो ॻाल्हायां। अॼु बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो जवाबु बिल्कुलु काफ़ी पॉज़िटिव आहे। मां तव्हां सां बि राब्ते में रहंदुसि ऐं गॾिजी कोशिशि कंदासीं। सिंध समाज वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे मामले ते सूबाई हुकूमत सां लाॻीतो राब्ते में आहियां। कोशिशि आहे त जल्द कातिलनि खे अंजाम ते पहुचाए वञे। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त कचे में धाड़ेलनि वारो मसइलो अॼु जो न पर ॾहाकनि खां हलंदो पियो अचे। ऑपरेशन लाइ हिकमत अमली जोड़ी आहे जंहिं जा नतीजा बि साम्हूं ईंदा। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी ऐं आम चूंडुनि जी तयारियुनि बाबति लंडन में नून लीग जी अहम गॾिजाणी। इजलास में नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, मरियम नवाज़ ऐं इसहाक डार जी शिरकत। नवाज़ शरीफ़ चयो त 2017 में नाअहल टोले खे मणे मुल्क खे साज़िश तहत बर्बादी तरफ़ धिकियो वियो। जेसीं ताईं साज़िशी टोले खे केफ़र किरदार ताईं न पहुचायो वेंदो
मुल्क अॻिते न वधी सघंदो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी जे शेड्यूल में तब्दीली नाहे कई। नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ई ॾेह वरंदो। संदसि गिरफ़्तारी बंगले में थियल मेड़ा खे ऐं सहाफ़िन खे धमकियुनि ॾियण वारे केस में ज़ाहिर। ख़ैरपुर जे 7 थाणनि जी पुलिस राणीपुर हवेली खे कड़ो चाढ़े फयाज़ शाह खे हिरासत में वरितो हो। पुलिस ज़रियनि मूजिब गिरफ़्तार कयल फयाज़ शाह मंसूर दायो, अली ॾिनो मंगी, नबी बख्श कलहोड़ो, मजीद मल्हा ऐं फयाज़ वाटियो खे मेड़ाके वारे केस में नामज़द कयो वियो आहे ऐं खेनि सुभाणे रिमांड लाइ दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो वेंदो। गिरफ़्तारी खां अॻु फयाज़ शाह पाण मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। सऊदी अरब जी हथियारबंद फ़ौज जे सरबराह पारां GHQ जो दौरो। ISPR मूजिब जनरल फयाज़ बिन हमीदुल रवेली जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी, दिफ़ा ऐं सलामती समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। सऊदी फ़ौजी वफ़द जॉइंट स्टाफ हेडक्वार्टर में जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा सां मुलाक़ात कई। पीपल्स पार्टी सरदार लतीफ़ खोसा जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी वारी मेंबरशिप मुअतल करे छॾी। जारी कयल पथिराई मूजिब पीपल्स पार्टी जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नैयर बुखारी लतीफ़ खोसा खे शोकास नोटिस जारी कयो हो। हिकु हफ़्ते अंदरि जवाब न मिलण ते लतीफ़ खोसा जी मेंबरशिप मुअतल कई वई। सिंध में कणक ऐं भाण ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। शहीद बेनज़ीराबाद में 2 फैक्ट्रीज़ ते छापा हणी करोड़े रुपयनि जी ज़ख़ीरो कयल कणक ऐं भाण जूं बोरियूं हथ कयूं वयूं। 2 फैक्ट्रियूं सील। कानपुर महर में बि मुख़्तलिफ़ गोदामनि में ज़ख़ीरो कयल पाण जूं 13,164 बोरियूं हथ। टंडो मोहम्मद खान में राइस मिल ते छापे दौरान ज़रई भाण जूं 9,210 बोरियूं हथ आयूं। सांगड़ जे 3 गोदामनि ते छापा हणी ज़रई भाण जूं 1000 बोरियूं हथ करे गोदामनि खे सील कयो वियो। सखर में बस टर्मिनल भरिसां दुकान अंदर गैस सिलेंडर जो धमाको। 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 6 ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में गंबर जी गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कोटड़ी में कराची खां लाहौर वेंदड़ मालगाड़ी जी हिकु बोगी पटड़ी तां लही वई। मालगाड़ी जी बोगी पटड़ी तां लहण सबबि अपट्रेक बंदि थी वियो। इतला मिलण ते पुलिस ऐं रेलवे अमलदार वाक़े वारे हंधि पहुची विया। रेलवे अख़्तियारनि मूजिब ट्रेक खे बहाल करण जो कमु शुरू करे छॾियो आहे। जल्द रेलगाॾियुनि खे मंज़िल तरफ़ रवानो कयो वेंदो। नौशरो फेरोज़ पुलिस जी नाअहली सबबि ज़िले में बदअमनी जी बाहि भरी वई। 10 ॾींहनि में 10 वारदातूं, हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिकु हफ़्ते अंदरि 11 मोटरसाइकिल्स, मोबाइल फोन्स ऐं रोक रक़म फुर करण जूं वारदातूं रिपोर्ट थियूं। ज़िले में पुराणे तकरार तां 1 ॼणो क़तल ऐं 6 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा वाक़िया बि रिपोर्ट थिया। ज़िले में मंशियात जो विकिरो बरूज ते पहुतल। शहरनि मूजिब ज़िलो बदअमनी जे बाहि में भरी रहियो आहे। चोरियुनि ऐं फुरनि जा वाक़िया घटिजण बदिरां वधी रहिया आहिनि। त्योहारनि जी गिरफ़्तारी बाद पुलिस गरी रिश्वत एवज़ जवाबदारनि खे आज़ाद करे छॾे थी। शहरनि पारां ज़िले में अमन जी बहालीअ जो मुतालबो। नवकोट जे संतोरो बाज़ार में बिजली जो ट्रांसफार्मर धमाके सां फाटी पियो। धमाके बाद मार्केट जे 3 दुकाननि खे बाहि वकोड़े वई। वापारियुनि ऐं शहरनि जे इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची दुकाननि खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो। We call upon the government of India to work with us, to take seriously these allegations and to allow justice to follow its course.
follow their course. And we call upon the government of India to engage with us to move forward on getting to the truth of this matter. कैनेडा में खालिस्तान तहरीक जे सिख अगवान जे कत्ल ते भारत ऐं कैनेडा में छिकताण बरक़रार। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो सिख अगवान जे कत्ल में भारत खां जांच में सहकार जो मुतालबो करे छॾियो। न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हाईंदे जस्टिन ट्रूडो चयो त सिख अलीहदगी पसंद अगवान जो कत्ल संगीन मामलो आहे। मोदी खे पंहिंजा ख़दशा खुलियल नमूने ॿुधाए छॾिया आहिनि। भारत इल्ज़ामनि खे संजीदगीअ सां वठे ऐं इंसाफ़ जी फरहमीअ लाइ गॾिजी कमु करे। आईसीसी वनडे क्रिकेट कप 2023 लाइ पाकिस्तान जी 18 रुकनी टीम जो ऐलान। बाबर आज़म कप्तान ऐं शादाब खान नाइब कप्तान बरक़रार। अनफिट फास्ट बॉलर नसीम शाह जी जाइ ते हसन अली खे स्क्वाड में शामिल कयो वियो। ज़मान खान, उसामा मीर ऐं मोहम्मद हारिस रिज़र्व रांदीगर तौर स्क्वाड जो हिस्सो हूंदा। शाहिन शाह अफरीदी, हारिस रऊफ़, इमामुल हक, मोहम्मद वसीम जूनियर, अब्दुल्ला शफी, फखर जमान, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सऊद शकील ऐं सलमान अली आगा टीम में शामिल। क्रिकेट वर्ल्ड कप जी शुरूआत 5 अक्टूबर ते थींदी। पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच 6 अक्टूबर ते नीदरलैंड ख़िलाफ़ खेॾंदो।